अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम एच पंवर 1925 ईस्वीअ खां 2007 ईस्वी। सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 29 बाब 32 सखर बैराज जी तारीख़ 1855 ईस्वीअ खां 1932 ईस्वी ताईं। तारीख़ सखर बैराज जी तारीख़ संदसि अॾावत मुआशी कारज ठहण जो गाइप ऐं सीड़पकारीअ ते अटकल 70 सालनि खां मथे वारे अरसे जा तकरार एतिरा त दिलचस्प आहिनि जो उनखे ठहंदड़ जाइ ॾियणु घुरिजे। तफ़सील हेठि ॾिना विया आहिनि। 1847 ईस्वीअ में लेफ्टिनेंट कर्नल वाल्टर स्कॉट आरी पंहिंजी रिपोर्ट में रेजाणे वाहन खे पाणी ॾियण लाइ सिंधूअ ते सखर वटि हिकु कपर खां ॿिए कपर ताईं आर पार हिकु बंदि ॿधण जे इम्कान बाबति वीचार डोड़ाया, पर उहा तजवीज़ रद्द करे छॾियईं, छाकाणि त संदसि ख़्यालु हो त अहिड़े क़िस्म जो बंदि सिंधूअ खे पक सां संदसि हाणोके वकिरे खां मोड़े छॾींदो। 1855 खां 1857 ईस्वीअ में JG5 आरी उन वक़्त जे सुपरिटेंडेंट इंजीनियर नारा सर्वे हिकु रिपोर्ट लिखी, A sketch of irrigation and Sindh with proposal for its improvement। सिंध में रेजाणीअ जो हिकु ख़ाको उन जे सुधारे जी तजवीज़ सां। उन जी रिपोर्ट में 5 नवां वाह ॾियण जी राय ॾिनाई। जन्मजाटिन खे लॻभॻि उन जे इलाइक़े खे पाणी ॾियणो हो जंहिंखे हाणे सखर बैराज पियो ॾिए, ऐं ॿ ॿिया सिंधूअ जे खाॿे ऐं साॼे पासनि खे झिरक खां अरबी समुंड जे विच ते पाणी ॾियण लाइ ॿिन्ही पासे हिकु हिकु। 1857 ईस्वीअ में ईस्ट इंडिया कंपनीअ जे कोर्ट सॻोरीअ राय ॾिनी त 5G रिथा तफ़सीली सर्वे ते आधारियल न हुई ऐं सॼी सिंध जी हिकु तफ़सीली सर्वे जो अख़्तियार ॾिनाई। 1858 ईस्वीअ में 5 उन वक़्तु चीफ इंजीनियर सिंधूअ जे खाॿे पासे हिकु ॿारो वंदड़ वाह जी तजवीज़ ॾिनी, जेको उत्तर हैदराबाद ज़िले में हाणोको नौशहरो ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िला फाइनल डिज़ाइन 10,887 क्यूसिकनि बदिरां 1426 क्यूसिक पाणी खणी वञे। 1859 ईस्वीअ में कमिश्नर इन सिंध मिस्टर अॻिते हेलीसर बार्टल फेरियर सरकार ॾांहुं कैप्टन JG5 जी रोहिड़ी हैदराबाद ठाहियल हिकु रिपोर्ट ऐं लॻायल काथो लेफ्टिनेंट 5 जी असुलु तजवीज़ जो हिकु भाङो ॾियारे मोकिलिया। मामिलो 7 सालनि ताईं लड़कियल रहियो। 1866 ईस्वीअ में कर्नल स्ट्रेची इंस्पेक्टर जनरल ऑफ इरिगेशन हिंदुस्तान सिंध जो दौरो कयो ऐं सिंध में ॿारो वहंदड़ वाहन जी घुर्ज खां ॾाढो मुतासिर थियो। सरकार जे हुकमनि ते रोहिड़ी हैदराबाद वाह रिथा जोड़ी वई, पर सिफ़ारिश वधाए सघण जोगी हिकु नंढड़ी रिथा जी कई वई। 1867 ईस्वीअ में बम्बई सरकार मथी रिथा मञी ऐं 5 उन वक़्तु कर्नल ऐं चीफ इंजीनियर खे रिथा खे सुधारे ठाहिण लाइ ॼाण कयो वियो। कमु 1868 ईस्वीअ में कैप्टन ली मेज़ोरेर RE जे हवाले थियो। ली मेज़ोरेर मथी रिथा खे खाॿे पासे ते 8,15,544 एकड़नि खे पाणी ॾींदड़ ॿारो वहंदड़ वाह लाइ सुधारे ठाहियो। बम्बई सरकार रियासत ख़ैरपुर जंहिंजे विचां ई वाह लंघणो हो जे वालीअ खां चिट्टो राज़पो वठण जो चई रिथा मोटाए मोकिली। 1869 ईस्वीअ में ख़ैरपुर रियासत जे वाली मीर अली मुराद सां ॻाल्हि ॿोल करण खां पोइ 7,045 क्यूसिक खणंदड़ वाह जे 20 मिलियन 2 करोड़ लाॻत वारे सुधारे ठाहियल रिथा बम्बई सरकार ॾांहुं मोकिली वई, जंहिं उहा अॻिते हिंदुस्तान सरकार ऐं हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट ॾांहुं मोकिले ॾिनी। 1869 ईस्वीअ में सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हिंदुस्तान सरकार जो ध्यानु सिंध में रेजाणे सुधारे जी घुर्ज ॾांहुं छिकायो। 1871 ईस्वीअ में हिंदुस्तान सरकार सिंध में सॼो साल हलंदड़ रेजाणे खे टेक भराई ऐं AC ताईं जो गुड्डू सखर ऐं कोटली बैराजनि जी आगूमती सिंध ट्रिपल प्रोजेक्ट जी तजवीज़ ॾिनी।
1871 ईस्वीअ में हिंदुस्तान सरकार बम्बई सरकार खे समूरी सिंध लाइ 12 वंदड़ वाहन जूं रिथाऊं जोड़ण जी सलाह ॾिनी। हर रिथा हिकु जाम स्कीम जो छिॼी न सघण जोॻो भाङो हुजे। नवंबर 1872 ईस्वीअ में लॉर्ड नॉर्थब्रोक वाइसराय हिंदुस्तान सिंध जो दौरो कयो ऐं संदसि आॾो रखियल ॼाण खे ॾिसंदे रिथा खे छॾे ॾियण जो हुकुम ॾिनाई। 1877 ईस्वीअ में ऐं वरी 1880 ईस्वीअ में हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉर्ड साल्सबेरी बम्बई सरकार जो ध्यानु सिंध में रेजाणी जे अणसुहाईंदड़ सूरत हाल ॾांहुं छिकायो ऐं हिंदुस्तान सरकार सां सलाह में रही उन जी जांच करण लाइ चयो। तंहिं हूंदे बि बम्बई सरकार नॉर्थब्रोक जी नंढड़ी लिखत खां पोइ सिंध में कंहिं बि क़िस्म जे वॾनि रेजाणी कमनि लाइ बेदिली थी वई। सिंध जे वाहन वारी देसी रेजाणीअ में सुधारो कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर वारनि वाहन खे सिधो करणु, विकिरो करणु, ऊनू करणु ऐं उन्हनि जी डेघ वधाइण ताईं महदूदु रहियो ऐं लाहिनि चाढ़ियुनि जे सुधारे ताईं पिणु महदूदु रहियो, जेको 1874 ईस्वीअ ताईं पूरो कयो वियो। जीअं ज़मीन में हिक में सिंध में अवाइली अंग्रेज़ दौर जे वाहन वारी लिस्ट ॾेखारे थी। 1843 ईस्वी लाकर रुगो 3 नवनि वाहन फोर्ड, बर्ग ऐं जेकब वाह जो वाधारो थियो। सिंध जे इंजीनियर वटि हाणे डिघे अरसे ताईं कमु हलाइण जोॻो रुगो हिकिड़ो ई चारो वञी बचियो हो त जेके वाह मौजूदु हुआ तन खे कचे वारनि इलाइक़नि मां मुंहुं ॾेई बहितर बनाइण ऐं जेके खोड़ सारा नंढा नंढा वाह हुआ तन खे हिक ॿिए सां ॻंढाए ऐं वॾनि वाहन जूं शाखूं बनाइण। ईअं 1931 ईस्वीअ ताईं हलणो हो। रेजाणीअ जे 1873, 1899, 1910 ऐं 1931 वारनि नक्शनि मंझां वाहन जे सुधारे लाइ कयल उहे वॾियूं तब्दीलियूं पधरियूं थियनि थियूं। अहिड़ीअ रीति वाह ख़ानगी मिल्कियत हलाई चलाई ऐं सार संभाल हेठि हुजण बजाए सरकारी मिल्कियत बणिजी विया। सिंध जा वाह घणी भाङे सॼो साल न पर अटकल 90 खां 120 ॾींहं वहंदा रहिया ऐं कन नामुआफ़िक इलाइक़नि में त घणा रुगो हिकु ॾींहुं मस ते विया। नुक़सान लेखे खां मथे हो। ॾखिण एशिया जे ॿियनि भाङनि ख़ासि करे उत्तर प्रदेश ऐं पंजाब में सॼो साल पाणी मिलंदो रहण करे बाग़बानीअ जी ओसर थी। सदाईं सावा रहंदड़ ऐं पन छाण मेवनि, खोपी बंद मेवनि ऐं सनअती फसलनि, सियारे जी भाॼियुनि ऐं गुलनि जे पोख में वाध विझ थी। सिंध जी धरती घणे भाङे सारियूं पाईंदी हुई ऐं कन मुआफ़िक इलाइक़नि में उन्हनि जे लहण खां पोइ रहियल वट आलाण ते ॿियो फ़सुलु थींदो हो, पर सो बि घणे भाङे रुगो मटर ऐं तेली बीज थींदा हुआ ऐं हेकड़ ॿेकड़ चणा ऐं कणक बि थींदा हुआ। घटि दर्जे वारी उहा तरक़ी गुरबत, बालकपण में पोरिए ऐं ढल घटि उगण जो कारण बणी। स्कूलनि ऐं सिहत जी सहूलियतुनि ते ख़र्च घटि थियण करे मौत वधी विया ऐं सम्झ घटिजी वई। सारियुनि जी पोख पिणु सिंधू गंगा पटन जे ॿियनि इलाइक़नि जी भेट में सिंध में वधीक सिम, कलर ऐं ॿनीअ जे ख़राब थियण जो कारण बणी। 1880 ईस्वीअ में हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट बम्बई सरकार खे सिंध में रेजाणीअ जी गैर तसली बख़्श हालत जी सख़्तीअ सां यादि ॾियारी ऐं दरख़्वास्त कई त मामले ते हिंदुस्तान सरकार सां सलाह में रही वरी वीचारियो वञे। नक्शो नंबर 69, 1901 ईस्वी सिंध में वाहन जो ॼार। 1873 ईस्वीअ खां 1901 ईस्वीअ जे विच ते अंग्रेज़ इंजीनियरनि पुराणनि वाहन में केतिरा ई सुधारा आंदा। कुझु खे गॾाए हिकु कयाऊं या पुराणनि वाहन खे सिधो दरिया मां निकिरंदड़ कंहिं वॾे वाह मंझां मुंहुं ॾिनाऊं ऐं वॾो रेगुलेटर लॻायाऊं। उन दौर जी सभ खां अहम अॻ भराई पुराणी हाकड़ो सरस्वती पेट खे रोड़ीअ जे उतर में मुंहुं ॾेई 12 वहंदड़ वाह बणाइण ऐं मुंड जमड़ाऊअ खां हेठि जमड़ाऊ, मिठड़ाऊ ऐं नारो वाह अॾिणो हुयो। 1881 ईस्वीअ में बम्बई सरकार रिपोर्ट ॾिनी त सिंधूअ जे ॿिन्ही पासनि ते तमामु वॾा सॼो साल वहंदड़ वाह अॾे सघजनि था, पर सिफ़ारिश रुगो हिकु नंढी रोहिड़ी हैदराबाद वाह ऐं अटकल उन ई जेतिरे ई धामराऊ वाह जी कई वई। 1882 ईस्वीअ में हिंदुस्तान सरकार स्कीम सां मुतफ़िक़ थी ऐं मई 1882 ईस्वीअ में सेक्रेटरी ऑफ स्टेट खे उन बाबति ॼाण कयो वियो। तंहिंखां पोइ मामिलो 8 सालनि ताईं पासे ते पियो रहियो।
1890 ईस्वीअ में बम्बईअ जे गवर्नर लॉर्ड रेई सिंध में आबकलाणी उथल ते रेजाणीअ खे हलाईंदो अचण वारी ॾाहप ते ऐतराज़ वारियो, ख़ासि करे उन सूरत में जॾहिं उहो खाटीअ लाइ मज़दूरीअ ते वॾी लाॻत लॻाए ऐं ॿनियुनि लाइ पाणी नारनि ज़रिए खणी हलायो पियो वियो। हिकु कमेटी मुक़ररु करण जो हुकुम ॾिनाई जेका सिंध में वाहन ज़रिए रेजाणीअ में सुधारो आणण जी का वाट कढी ॾिए। RB जूनियर CIE उन वक़्तु एग्ज़ेक्टिव इंजीनियर हैदराबाद खे रोहिड़ी हैदराबाद वाह जे अमल जोॻो हुजण जी जाच ॾिनी वई। 1890 ईस्वीअ में 5 उन वक़्तु रिटायर्ड जनरल बम्बई सरकार जे सेक्रेटरीअ ॾांहुं हिकु ख़तु लिखियो जंहिंमें सिंध में ॿारो वंदड़ वाहन लाइ पंहिंजी 1855 वारी रिथा ते ज़ोर ॾिनाई। 1891 ईस्वीअ में जोइनर खाॿे पासे रोहिड़ीअ वटां 4000 चौरस मील 2.56 मिलियन या 25,60,000 एकड़ ॿनी पहुच वारी ॿारो वंदड़ वाह बाबति रिपोर्ट ॾिनी। इतफ़ाक़ सां रोहिड़ी कैनाल 1932 ईस्वीअ में 2.7 मिलियन एकड़ ॿनीअ ताईं पहुच लाइ अॾियो वियो। 1891 ईस्वीअ में चार्लिस B रिचर्ड जेको कंहिं ज़माने में कमिश्नर इन सिंध रहियो हो, जंहिंजे नाले सां उलहंदे नारे वाह जी ॾाखिणी पहुच ताईं पाणी रसाइण लाइ बर्चर्ड ॻुंढ वाह अॾियो वियो हो ऐं लॉर्ड रेई पारां मुक़ररु कयल कमीशन जो चेयरमैन हो, पिणु ॿियनि खां गोए खणंदे जूनियर जी रिपोर्ट खे रद्द करण में धुर बणियूं ऐं उहा माली लिहाज़ खां जॾी आहे। टंडरे ऐं फुलेली जे ज़मींदारनि ऐं जागीरदारनि जे एसोसिएशन वायसराय नार्थब्रोक जे 1872 ईस्वी वारनि हिदायतनामनि ख़िलाफ़ अॻे ई केतिरा ई यादाश्तनामा लिखी चुकी हुई। उन्हनि बर्चर्ड कंपनीअ जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ पिणु एहतजाज कयो। रोहिड़ी हैदराबाद वाह सां थियल अशर सिंध लाइ सिर्फ़ु हिकिड़ी चूंड छॾे यानी आबकलाणी वाहन जो सुधारो 1891 खां 1904 ईस्वी जे विच ते थियल उन्हनि सुधारनि बाबति ॼाण अंगनि अखरनि में पुठिएं बाब में ॾिनी वई आहे ऐं वाहन जी 1901 ऐं 1910 ईस्वीअ वारनि नक्शनि में ॾेखारी वई आहे। 1892 ईस्वीअ में कमिश्नर इन सिंध सर एवांस जेम्स कंपनीअ जे सदारत कई, जंहिंमें जूनियर पब्लिक वर्क्स एक्सपर्ट हो ऐं सॼी कमेटीअ हिकराए रिपोर्ट ॾिनी त रिथियल रोहिड़ी हैदराबाद रिथा जी का घुर्ज नाहे ऐं उहा माली लिहाज़ सां जॾी आहे। उन्हनि सिफ़ारिश कई त हिन रिथियल ॿारो वहंदड़ सिरिश्ते खे बिल्कुलु तरकयो वञे ऐं उन जे बदिरां उभरंदे सिंध लाइ हिकु उभरंदो ऐं उलहंदो वाह ॾे उन खे मुंहुं नारे माथिरीअ खे पाणी ॾींदड़ हिकु ऊन्हे वाह मझां ॾिनो वञे जेको सिंधूअ मां रोहिड़ीअ वटां निकिरे। 1893 ईस्वीअ में पंहिंजी रिथा सां सची जनरल 5 सेक्रेटरी ऑफ स्टेट ॾांहुं ख़त लिखी पंहिंजी रिथा ते अमल कराइण ऐं सिंध में रेजाणीअ लाइ हिकु धार चीफ इंजीनियर रखण जी घुर्ज ते ज़ोर ॾिनो, जेको सरकार खे सलाहूं ॾियण सां गॾोगॾु हिकु बाक़ाइदे पॉलिसीअ जे कंहिं सिरिश्तेवार इंतिज़ाम लाइ सुपरिटेंडिंग इंजीनियरनि जेके शामिलु थियणा हुआ जी रहनुमाई करे। 1893 ईस्वी में बम्बई सरकार जोइनर कंपनीअ जूं सिफ़ारिशूं मञे वरितियूं ऐं उभरंदे नारे में सुधारनि ऐं जमड़ाऊ वाह वारियूं रिथाऊं ठाहिण लाइ हुकुम जारी कया। रोहिड़ी हैदराबाद वाह रिथा खे फिटी कयो वियो, पर बम्बई सरकार सिंध लाइ वॾी पैमाने वारनि ॿारो वधण वाहन वारे उसूल खे बिना फिटो करे छॾण लाइ तयारु न हुई। मार्च 1894 ईस्वीअ में मिस्टर थॉम्स उन वक़्तु सिंध में सुपरिटेंडिंग इंजीनियर 5 जी राय खे रद्द करे छॾियो ऐं ईअं सिंध में रेजाणी जे सुधारे लाइ वधीक मसइला पैदा कया। 1903 ईस्वीअ में इंडियन इरिगेशन कमीशन सिंध ट्रिपल प्रोजेक्ट जो हवालो ॾेई राय ॾिनी त हिन क़िस्म जी वॾी पखेड़ वारी स्कीम ठाहिण जोगी लॻे थी, पर अमली तौरु ध्यान में रखण जोगियूं के शयूं आहिनि जंहिंजे करे शायदि उन जी गुंजाइश घटाइण जी घुर्ज पवंदी। सिंध जे नुमाइंदे बम्बई जे चीफ सेक्रेटरी मिस्टर जॉन P मोयर मैकेनिज़ी कई, जंहिं वॾी ॾाहप सां सिंधूअ ते आर पार हिकु छाब वीयर अॾण लाइ ज़ोर भरियो ऐं संदसि कारकर्दगी अॻिते हली संदसि 1904 ईस्वीअ में कमिश्नर इन सिंध मुक़ररु थियण जी वाट ठाही। लॉर्ड कर्ज़न पारां 1901 खां 1903 ईस्वीअ में ठाहियल इंडस इरिगेशन कमीशन 2 अहम फ़ैसिला कया। सिंध जी रज़ामंदीअ खां सवाइ सिंधू दरिया जो पाणी मोड़ण जी इजाज़त न हूंदी,
कमीशन उहा पॉलिसी पिणु तय कई त जेके रिथाऊं हिक खां वधीक सूबनि सां लाॻापियल हूंदियूं उहे गवर्नर जनरल इंडिया ॾांहुं संदसि फ़ैसिले लाइ उमाणियूं वेंदियूं। 1904 ईस्वीअ में डॉक्टर सेमरज़ सुप्रिंटेंडेंट इंजीनियर सिंध सरकार खां रोहिड़ीअ वटां हिकु वाह कढण जी इजाज़त घुरी, जेका ख़ैरपुर रियासत जे विचां लंघी दाद वाह खे पाणी ॾिए, ऐं उन ॻाल्हि ॾांहुं पिणु इशारो कयईं त पंजाब में रेंजाणीअ में लाॻीती वाद ज़रूरी करे छॾियो आहे त सिंध में बैराज अॼिया वञनि, पर उहो तत्व त पंजाब कंहिं ॾींहुं ॾेठि असांजे मथां दरिया ते हिकु छा बि ज़ोरीअ मड़ींदो। रिटायर्ड कमिश्नर उन सिंध जेम्स एवांस 1899 ईस्वीअ में कढी वियो। 1905 ईस्वीअ में डॉक्टर सेमरज़ पंहिंजी वाह वारी सर्वे दादवाह खां अॻिते वधाई विचोले हैदराबाद जे वाहन जे परीअं भर फुलेली वाह जे खाॿे पासे वारनि ॿनियुनि ताईं खणी वञणु ऐं जमड़ाऊ वारी टुकरे खां हेठि ढोरे प्राण में वञी छेह करण जी इजाज़त वरिती। 1906 ईस्वीअ में जेबेंटोन इंस्पेक्टर जनरल इरीगेशन हिंदुस्तान सरकार सिंध में ॿारहों वहंदड़ वाहन जे इम्कान बाबति ॼाण लहण लाइ सिंध जो दौरो कयो ऐं सलाह ॾिनई त दरिया ते आर पार हिकु छाब वेयर ऐं रोहिड़ीअ वटां निकिरंदड़ वाहन लाइ तहक़ीक़ थियणु घुरिजे। साॻे साल 1906 ईस्वीअ में हिंदुस्तान सरकार बम्बई सरकार खे उन ॻाल्हि ते वीचारण लाइ चयो त पंजाब में थधि वारी मुंद में पाणीअ जे वधंदड़ खणत सिंध में आब कलाणी वाहन में पाणी अचणु घटाए छॾींदी, ऐं सलाह ॾिनी त पछाड़ीअ में सिंध में वाहन जे पाणीअ जी घुर्ज हितां पूरी करे सघिजे थी। मिठणकोट, गुडूअ जो आगोमती, सखर, कोटड़ी या झिरक, सेवण। हिन वक़्तु वीचारण जी ज़रूरत रुगो ॿिए सिरिश्ते ते आहे। उन सलाह में डिघी नज़र वारी शइ हुई दरिया ते सेवण वटि हिकु छाब जंहिं बाबति फाइव ऐं खांस पोइ अचण वारनि फ़ैसिलो न कयो ऐं न की वरी संजीदा छंड छाण ई थी। यको वेंदे 1959 ईस्वी वारे अयूब जे ज़राअत ते कमीशन ऐं 1965 ईस्वी वारे LIP रिपोर्ट ताईं जंहिं उन ते अमल करण लाइ ज़ोर भरियो। 1909 ईस्वीअ में शक भाईंदे त आया अंदाज़नि ते रिथियल रिथाऊं कंहिं बैराज सां गॾु लाभायता कम साबित थींदियूं, जीअं PWD कोड लाइ घुर्बल हो। डॉक्टर सेमरज़ अहिड़ी हिकु स्कीम बिना कंहिं बैराज जे ठाही। मिस्टर HF बेल सखर बैराज ऐं समूरनि वॾनि वाहन जे दरनि वारियुनि मोरियुनि हेडवर्क्स लाइ पंहिंजी रिपोर्ट ऐं कथा पेश कया। मिस्टर BE वाचा उभरंदे नारे में सुधारनि वारी स्कीम लाइ पंहिंजी रिपोर्ट ऐं कथा पेश कया। नक्शो नंबर 70 1931 ईस्वी सखर बैराज जे खुलण वारे ॾींहंनि सिंध में वहंदड़ वाह। 1903 खां 1920 ईस्वी अॾावतुनि ऐं मिटी सेरींदड़ मशीनुनि जे हवाले सां वॾी अॻभराईअ वारा साल हुआ। 1903 ईस्वीअ में फोर्ड अॻे ई मोडटी कार ठाहे चुकी हुई, जेका अॻिलनि 25 सालनि ताईं पंहिंजो मटु पाण रही। कैटरपिलर रिढ़ंदड़ ट्रैक्टर ठाहे चुकी हुई ऐं लेटोर्निया खरड़ींदड़ बिल्डोज़र जो फर ऐं उन खे हलाइण लाइ पावर विंच ताक़तवर कल जंहिंसां घणो वज़न लाहे चाढ़े सघिजे ठाहिया। इंग्लैंड जे रिस्टन बोकीरस सां जोड़ में हिकु हंधि खोलण ऐं चुरण खजण जोगियूं डीज़ल इंजणियूं ठाहींदे खोटाईअ जूं मशीनूं, ड्रैगलाइन, लठ चिमटा, क्लेम शाफ्ट, क्रेनूं, खोटींदड़ सराहियूं ऐं धमाके जा औज़ार, ड्रिलिंग रिग ऐं लोहे जकनि खे ठोक ॾींदड़ मशीनूं, पायल हैमर ठाहिण वारी हुई। घणनि सिलेंडरनि वारनि पेट्रोल इंजणनि अॻे ई कंप्रेसर हलाया पिए। घणनि सिलेंडरनि वारियूं डीज़ल इंजणूं पिणु ठही चुकियूं हुयूं। जिते घणी ताक़त जी घुर्ज हुई उते लाइ घणनि सिलेंडरनि वारियूं हल्की बाफ़ ते हलंदड़ इंजणूं चुरण खजण जोगनि बॉइलरनि सां अची वियूं हुयूं। हिननि नवनि औज़ारनि न रुगो अॾावती लागतूं घटाए छॾियूं, पर मिटी सेणण लाइ मज़दूरनि जी घुर्ज पिणु घटाए छॾी।
जेके सिंध में ॾुखिया ते हथाया ऐं सखर रोहिड़ी वारे हंध ते वाहन जी खोटराई ऐं दरिया ते छाब बैराज जी अॾावत जो कमु गॾु वाहे तोड़ पहुचाइण में जेकर केतिरा ई साल लॻी वञनि हा। 1910 ईस्वीअ में टिवाही रिथा ट्रिपल प्रोजेक्ट ते कमु शुरू थियो। कमु शुरू कंदे डॉक्टर सेमर्स ॾेखारियो त टिवाही रिथा मथस अॾावत दौरान ईंदड़ लाॻत वारी मूड़ीअ ते व्याज खां सवाइ निज लाभ 4.24% ॾींदी ऐं अणलभाइती आहे। पर खेसि उहा ख़ातिरी हुई त उन्हीअ खे उन रीति लाभाइतो बणाए सघिजे थो त पहिरियां रोहिड़ी कैनाल अॾियो वञे जेको छाब बैराज जे अर्जण ताईं आबकलाणी वाह रहंदो। ईअं करण सां व्याज ते 1.5 खां 2 मिलियन रुपया सालियानी बचत थींदी। सेप्टेंबर 1910 ईस्वीअ में सुधारे ठाहियल रिथा हेठि ॾिनल काथन सां ॾियारे मोकिलियाई। रोहिड़ी कैनाल 44,12,861 रुपया, बैराज या छाब 30 लख रुपया, नारेवाह खे वेकरो करणु 4 लख रुपया, जोड़ 78,12,861 रुपया। थॉम्स ऐं सेमर्स जो रेजाणी इंतज़ामी हेल्ट खे सॼी सिंध लाइ हिकु सुप्रिटेंडेंट इंजीनियर वारी सतह खां वधीक उभो ऐं पासीरो न पखेण वारो रवैयो सिंध खे वधि में वधि हाञूं रसाइण लाइ ज़िम्मेवार हो। 1912 ईस्वीअ में हिंदुस्तान सरकार सॼी स्कीम हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट खे पेश कई, जंहिं माहिरनि जी हिकु कमेटी उन ते रिपोर्ट ॾियण लाइ मुक़ररु कई। कमेटी कर्नल सरजी ओटली, बेसरस लियोनल जेकब, W.L. कैमरोन ऐं E.L. वेब जी ॿधल हुई। 1912-13 ईस्वीअ में हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट डॉक्टर सेमर्स जी रिपोर्ट खे जाचण परखण लाइ हिकु कमेटी विहारी। दिसंबर 1913 ईस्वीअ में रिपोर्ट पधरी थी, जंहिंमें ॿुधायो वियो त नंबर 1 रिथा का बचाव तदबीर न हुई, पर वरी पैदावारी बि न हुई, छाकाणि त ठही रास थियण वारो अरसो तमामु डिघो हो, 16 सालनि ताईं। नंबर 2 उहा वक़्त खां अॻु हुई। नंबर 3 स्कीम ठाही ऐं कंहिं बि वक़्तु तकड़ में कमु शुरू करण लाइ तयारु रखणु घुरिजे, छाकाणि त थी सघे थो त अॻिते हली पंजाब में पाणीअ जी अञा बि वधीक खणतुनि जे करे सिंध खे भोगणो पवे। नंबर 4 बैराज लाइ रोहिड़ीअ खां ओभारे पासे वारो हंधु मौज़ून न लॻो। 1913 ईस्वीअ में बर्तानिया खे संदन कपिड़े जे कारखाननि लाइ पंहिंजे मुल्क अंदरि कची कपां हथ करण में ॾुखियाई पैदा थी। जापान ऐं अमेरिका पंहिंजा कपिड़े जा कारखाना ठाहे चुका हुआ ऐं बर्तानिया खे कपां हथ करण में ॾुखियाईअ खे मुंहुं ॾियणो थिए पियो। बर्तानिया खे हाणे लॻो त सिंध में वॾियूं वॾियूं गैराबाद एराज़ियूं वोणनि पोखण लाइ लाभाइते तरीक़े कतब आणे सघजनि थियूं, छाकाणि त सिंध सोक आबहवा सां गॾोगॾु मुनासिब अंग में कोसनि ॾींहंनि जे करे ॾखिण एशिया में वोणनि जी पोख लाइ इंतिहाई मौज़ून टुकड़ो हो। उनखां पोइ जेके सखर बैराज जी अॾावत बाबति तकड़ा फ़ैसिला थिया से बर्तानिया जे मफ़ादनि जे पूरा लाइ कया विया। सिंध में बर्तानिया सां लाॻापियल तरक़ी बुनियादी तौरु कराचीअ खे दिल्ली ऐं लाहौर सां ॻंढण लाइ हुई त जीअं पंजाब मां वाधू अनाज ॿाहिरि सवलो सस्तो ऐं तकिड़ो खणी वञी सघिजे ऐं सिंध में रेजाणीअ खे तरक़ी वठण लाइ कंहिं तुर्त ज़रूरत न भाइण वारी पॉलिसी इंग्लैंड में कपां जी घुर्ज जे करे रातो राति मिटिजी वई। सिंध में रेजाणी तरक़ीअ में अणाहठ जे करे ज़रई वाधू उपत में घटिताई आई हुई ऐं उन्हीअ जे करे सिंध में शहरी मर्कज़नि जे ओसर खे कापारी धकु लॻो। 1884-85 ईस्वीअ में सिंध में 10,000 माण्हुनि खां मथे आबादीअ वारा रुॻो 6 शहर हुआ, पर उन्हनि मंझां कंहिंजी आबादी बि 1 लख माण्हुनि खां मथे न हुई। 1901 ईस्वीअ में कराचीअ जी आबादी 1,20,000 हुई। 1914 में 1913 वारी रिपोर्ट जे नतीजे में सेक्रेटरी ऑफ स्टेट बम्बई सरकार वारी स्कीम जी मंज़ूरी ॾियण खां इनकार करे छॾियो, पर ध्यानु छिकायई त वधीक तहक़ीक़ थियणु घुरिजे। 1915 ईस्वीअ में कराची चैम्बर ऑफ कॉमर्स कंहिं बि क़िस्म जी वधीक देर ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। बम्बई सरकार लंडन कमेटीअ जी उहा राय क़बूलण खां इनकार करे छॾियो त 1913 ईस्वी वारी स्कीम वक़्त खां अॻु हुई।
सिंध खे हिकु उथल ते आबाद थींदड़ आब कलाणी मुल्क सम्झणु जेको सॼो साल पाणी मिलंदो रहण जे लाइक़ु न हुजे, जो मतिलबु हो हथ ते हथु धरे विहण वारी पॉलिसीअ ते हलणु, जंहिंसां सहमत थियण खां बम्बई सरकार जवाबु ॾेई छॾियो। नयूं रिथाऊं जोड़ण जो इरादो ॾेखारियाऊं। 1915 ईस्वीअ में मिस्टर ए मेस्ट्रो खे सखर बैराज रिथा नाले रिथा खे सुधारे ठाहिण जो ख़ुसूसी कमु ॾेई चीफ इंजीनियर सिंध जो मातहत करे रखियो वियो। 1917 ईस्वीअ में इंस्पेक्टर जनरल ऑफ इरिगेशन सर थॉमस वार्ड सखर जो दौरो कयो ऐं उते चीफ इंजीनियर सिंध ऐं चीफ इंजीनियर बम्बई सां हिकु कॉन्फ्रेंस रखी वई। उन सां लाॻीतो ई कमिश्नर उन सिंध सां कराचीअ में हिकु मीटिंग रखी वई। इंस्पेक्टर जनरल पाण खां अॻिए माइकल नेदरसोल जी नंढड़ी लिखत मां रहनुमाई वठंदे ही अहम तजवीज़ूं ॾिनियूं। नंबर 1, रेवेन्यू सर्वे ऐं सेटलमेंट खाते जो शामिलु थियणु ऐं गॾोगॾु वाह अमलदारनि चीफ इंजीनियरनि जो पिणु। नंबर 2, शिप्स लाक खे फिटो करणु घुरिजे, हीअ हिकु ग़लती हुई जेका वक़्तु साबित कई आहे। नंबर 3, वाहन जी साइज़ नंढी रखणु घुरिजे त जीअं पाणी घटि घटि वापराइजे, हीअ पिणु हिकु ग़लती हुई ऐं उन जे करे सिंध में पोख उपाइण वारो जोश झको रहियो। नंबर 4, आब कलाणी वाहन खे बैराज जे नवनि वाहन में ठहकाए बीहारण लाइ नई सही करे ठाहिणु घुरिजे, उन्हनि तरीक़नि सां जेके पंजाब में कमु आंदा विया हुआ। नंबर 5, रोही कैनाल खे पहिरियां आब कलाणी वाह करे ठाहिणु घुरिजे ऐं उन खां पोइ सखर बैराज में गॾाइणु घुरिजे, छाकाणि त थी सघे थो त बैराज जे ठही वञण खां पोइ उनखे नई सही करे ठाहिणु महांगो पवे। नंबर 6, रोही कैनाल में पाणीअ जो नेकाल 15,500 मां घटाए 10,000 क्यूसेक करणु घुरिजे। ही 9,600 क्यूसेक लाइ डिज़ाइन कयो वियो हो ऐं अॼु 16,000 क्यूसेक पियो खणे। पाणीअ जो नेकाल घटाइण पिणु हिकु वॾी ग़लती हुई। नंबर 7, रेवेन्यू ज़राअत ऐं रेजाणी अमलदारनि खे अहिड़ी का स्कीम जोड़णु घुरिजे जेका फ़ाइदेमंद हुजे ऐं भले निमाइशी फार्म ठाहिया वञनि। 1918 ईस्वीअ में मिस्टर मस्ट्रो खे सॼी स्कीम जे नज़रदारीअ वारे कम में अची लॻण लाइ मेसोपोटाम मां सॾायो वियो। कम खे ॻंढे जेको हिन महिल ताईं सॼे पासे जे वाहन, उभरंदे नारे जे वाहन, रोड़ी हैदराबाद जे वाहन ऐं सखर बैराज जे चैन लॻभॻि हिक ॿिए खां बिल्कुलु आज़ादु इंजीनियरनि जे हथनि में हो, केतिरा ई सुधारा आंदा विया ऐं लाॻत बचाई वई। 16 डिसंबर ते बम्बई जो नओं गवर्नर सर जॉर्ज लॉयड JCIEDSO बम्बई पहुतो। 1919 ईस्वीअ में सर जॉर्ज लॉयड पहिरियों भेरो सिंध आयो। समूरनि अवामी बाडियुनि हिज एक्सीलेंसी आॾो पंहिंजी सख़्तु ख़्वाहिश अर्ज़ु रखी त उहे सिंध जे पुराणनि जुगनि वारे मदी ख़ारज आब कलाणी वाहन वारे सिरिश्ते खे जीआरे रखण बजाए आलीशान सिंधू दरिया खां को तमामु वॾो कमु वठंदे ॾिसण था घुरनि। सर जॉर्ज लॉयड मामले ते तकिड़ो ध्यानु ॾियण जो वाइदो कयो। 1920 ईस्वीअ में सर जॉर्ज लॉयड पंहिंजी सिंध जे ॿिए दौरे दौरान ॿुधायो त समूरा खाता सुधारे ठाहियल सखर बैराज रिथा ते वॾे जोश सां ऐं तमामु घणो ज़ोर ॾेई कमु करे रहिया आहिनि। सुधारे ठाहियल स्कीम उन साल पूरी कई वई। 1921 ईस्वीअ में सर जॉर्ज लॉयड जे सिंध जे 3 दौरे संदसि हिन रिथा में गहरी दिलचस्पी पधरी कई। मिस्टर मस्ट्रो जे सुधारे ठाहियल स्कीम 20 जुल्दनि में बम्बई सरकार ऐं हिंदुस्तान सरकार रस्ते हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट ॾांहुं मोकिली वई। 25 जुलाई ते डॉक्टर सेमरिज ईस्ट इंडिया एसोसिएशन लंडन ॾांहुं ख़त लिखी 1920 वारी सुधारियल रिथा खे माली लिहाज़ खां जॾी ऐं इंजीनियरी नुक़्ताए नज़र खां जॾी ख़तरनाक सॾे सख़्तु निधियो। बैराज जे वाहन लाइ तरतीबार 1919 ऐं 1920 ईस्वीअ में तयारु कयल नक्शा ऐं काथा बम्बई सरकार हिंदुस्तान सरकार ॾांहुं ॾियारे मोकिलिया ऐं उन वरी उहे अॻिते हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट ॾांहुं मोकिलिया, जंहिं अप्रैल 1923 ईस्वीअ में उन्हनि जी मंज़ूरी ॾिनी ऐं 1 जुलाई 1923 ईस्वीअ ते अॾावती कमु शुरू थी वियो। बैराज डिसंबर 1931 ईस्वीअ में ठही रासियो ऐं खोलण वारी रस्म अर्ल ऑफ विलिमिंगटन वाइसराय ऐं गवर्नर जनरल हिंदुस्तान 13 जनवरी 1932 ईस्वीअ ते अदा कई। सरकारी कागज़ आम तौर ते सखर बैराज वारे सवाल ते अवामी राय ऐं एहतजाजनि जे किरदार बाबति माठा आहिनि।
टंडे ऐं फुलेलीअ जे ज़मींदारनि ऐं जागीरदारनि जे किरदार जी ॻाल्हि 1872 ईस्वीअ खां वठी थींदी पई अचे, पर ॿिनि कारकुननि ग़ुलाम अहमद भुरगिड़ी ऐं सेठ हरचंद राय जो किरदारु साराह जोॻो आहे। भुरगिड़ी सखर बैराज रिथा जी पोइवारी सिंध सूबाई कॉन्फ्रेंस में साल ब साल कंदो रहियो ऐं हरचंद राय सां गॾिजी रिथा जो पीछो कंदे हिंदुस्तान लाइ सेक्रेटरी ऑफ स्टेट एडविन मोन्टागो सां 1918 ईस्वीअ में मिलियो, छो त रिथा कंहिं बि वक़्तु फंडनि जे अणहूंद बहाने छॾिजी पिए सघी। ग़ुलाम अहमद भुरगिड़ी सेठ हरचंद राय ऐं कमिश्नर इन सिंध लॉरेंस जे पुठियां लॻण जे नतीजे में सेक्रेटरी ऑफ स्टेट EM मोन्टागो रिथा जी मंज़ूरी ॾिनी ऐं ईंदड़ 18 महीननि में रिथा लाइ फंडनि वारो सवाल हिंदुस्तान सरकार खां कर्ज़ ज़रिए निबेरियाई। रिथा जी आख़िरी मंज़ूरी अप्रैल 1923 ईस्वीअ में ॾिनाई। बैराज जी अॾावत 1 जुलाई 1923 ईस्वीअ ते शुरू थी। अॾावत जो कमु हलंदे बम्बईअ जे गवर्नर जॉर्ज लॉयड पिणु हिकु वॾो किरदारु निभायो। 1923 ईस्वीअ में सखर म्यूनिसिपालिटीअ हिकु राय थी हिकु ठाह मंज़ूर कयो त सखर बैराज ते नालो भले बम्बईअ जे गवर्नर जॉर्ज लॉयड जे नाले पुठियां लॉयड बैराज रखियो वञे, 50 साल पोइ उहो नालो मटायो वञे। जुलाई 1923 ईस्वीअ में बम्बई सरकार हुकुम जारी कया त म्यूनिसिपालिटीअ जे सिफ़ारिशुनि खे आॾो रखंदे बैराज खे भली बम्बईअ जे उन वक़्त जे गवर्नर जे नाले पुठियां जॉर्ज लॉयड बैराज इंग्लैंड जो वज़ीर आज़म लॉयड जॉर्ज न कोठियो वञे। लॉयड उन लाइ रक़म जो बंदोबस्तु करण ऐं ठाहिण में भरपूर साथ ॾिनो हो।